व बिज़िल क़ुरबा जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि जो बि हक़ु आहे। वॾो भाउ अबे जे आचार आहे, मासी अमड़ जे मंज़िल आहे। हिकिड़ो सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आयो त साईं मूंखे फलाणी परेशानी आहे या मूंखां कमी कोताही थी वई आहे, मुंहिंजे लाइ दुआ करो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा तुंहिंजी अमड़ ज़िंदा आहे? चई साईं न, उहा वफ़ात करे वई आहे। चई मासी तुंहिंजी ज़िंदा आहे? चई हा साईं मासी आहे। चई वञी उन खां दुआ घुरा, उन जे दुआ जे करे अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे गुनाह खे माफ़ करणु फरमाईंदो, तुंहिंजे परेशानीअ खे दूर करणु फरमाईंदो। अॼोको नौजवान सॻी अमड़ जो ई एतिराम न आहे त मासीअ जो कहिड़ो हूंदो। अल्लाह ऐं उन जे रसूल रिश्तेदारनि जी बि पारत करणु फरमायो।